दिल के आथत कार कर दियणो पयो तुझे मोहल्ले जो चक्कर दियणो पयो छात मेहमानन जी बदहाली हुई मेजबा खे खेन घर ॾियणो पयो पढ़ंदे पढ़ंदे निंड वई राशिद खजी प्यार खे पोयूं पहर ॾियणो पयो कुर्ब जो नातो मुखा काटा करे वेही रहे सोचियो थिए पिरी छा करे वेही रहे दिल जे शीशे के बनी टुकड़ा कई इच्छा कई अंगण सारे खे रुगो कावा करे वेही रहे दिल में राशिद जे लही पाए लियो जख्म खे बुदस शेर जे खे बुधी वहवा करे वेही रहे छोड़ल वढ्यासी इहो छड़ खणी छोड़ल वढ्यासी इहो छड़ खणी असी की जियासी इहो छड़ खणे असी की जियासी इहो छड़ खणी असी की जियासी इहो छड़ खणी अमी केड़ी महफिल में बैठा होया सबका पेरिया तमाम भाइरन जो हिते राजन पाड़न छोरा बिरादर जी ॿियूं बिरादरियूं उन्हनि सभिनी जो तहे दिलि खां शुक्रगुज़ार आहियां तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो था सभ खां घणो आहे शुक्रगुज़ार आहियां चाचा अयूब जो जंहिं असां सभिनी खे इज़त ॾिनी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मथां एतमाद कयो हुन शुरू खां पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ज़िंदगी ॾिनी आहे यकीनन लोकल गवर्नमेंट इलेक्शनूं बुनियादी इलेक्शनूं आहिनि उहे हिते अवाम जे तव्हांजे ओड़े पाड़े ते वॾो असरु रखनि थियूं ऐं उहे तव्हांजी पर्सनल जेके तव्हांजा नुमाइंदा उन्हनि ते वॾो तव्हांजे बुनियादु रखनि जेके तव्हांखे लोकल लेवल ते माण्हू दुख सुख में कमु अचनि था उन्हनि खे ई हिते अहमियत मिलंदी आहे हमेशह ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह तव्हां सां हर दुख सुख में गॾु बीठी आहे तव्हांजी अवाम हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो साथ ॾिनो आहे ख़ासि तौर ते असांजी बिरादरी आहे शूरा कम्यूनिटी उनमें राजन जा पाड़न जा चङा मुखन जेके सभई पाड़न जा चङा मुखन बीठा आहिनि जिन सां काफ़ी टाइम खां मुशावरत हलंदी रही आहे रोज़मर्रा जे कई मामलात ते ॾुखायूं मुश्किलातूं ज़रूरु आहिनि काफ़ी हल थियूं आहिनि काफ़ी हल थींदियूं इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी हल कयूं ऐं अॻियां बि हल कनि ऐं यकीनन तव्हां माण्हुनि जूं क़ुर्बानियूं ऐं तव्हां माण्हुनि खे शाबाश हुजे जो तव्हां अहिड़े ॾुखे दौर में जिते वेठा आहियो उते तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी सां शाना बशाना गॾु बीठा रहिया आहियो पाकिस्तान पीपल्स पार्टी यकीनन टिकेट जिन माण्हुनि खे ॾिनियूं उहे क़ाबिल एतिराम आहिनि असांजी पंहिंजा बिरादरी जा माण्हू ऐं जिन माण्हुनि हथु खयो आहे उहे बि क़ाबिल एतिराम आहिनि असांजी बिरादरी जा माण्हू उहे ईअं न सम्झनि त उन्हनि खे असां हथु खणायो आहे त उन्हनि जो वजूद ख़तमु थियो न पर उन्हनि जो
साॻियो रुतबो साॻियो दर्जो रहंदो, साॻी इज़त तव्हांजी असीं सभु गॾिजी कंदासीं। जीअं तव्हां अॼु असांजी इज़त कई आहे, इहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं असांजी तव्हां नुमाइंदा तव्हांजी असीं इज़तदार हूंदासीं, इज़त तव्हांजी कंदासीं इंशाअल्लाह। ऐं साईं रियाज़ शाह सिराजी साहिब जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां, जे टाइम ते जो हूअं ई हींअर डेम जे हवाले सां काफ़ी सारियूं माण्हुनि खे हुयूं अफ़वाहूं हुयूं सभु हल थियूं, ऐं अलाह साईं ख़ैरु कंदो, तव्हां सभिनी खे सलामत रखंदो। असीं तव्हां सां गॾु आहियूं इन ॻाल्हि में, का बि ॻाल्हि थी पाकिस्तान पीपल्स पार्टी ते वेठी आहे, असीं वेठा आहियूं, तव्हां हर ॻाल्हि में साथ रहंदो ऐं इंशाअल्लाह तव्हांखे अकेलो कोन छॾींदासीं कंहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी कमकार जा हवाला हींअर ज़िक्र कया जेके इंशाअल्लाह इलेक्शन थी वञनि, इलेक्शन खां पोइ साईं असीं गॾिजी हिमत कंदासीं, जेके बुनियादी ज़रूरतूं स्कूलनि जूं या रोड रस्तनि जूं उहे हुअं पग में पीपल्स पार्टी था करायूं, अॻियां भली इंशाअल्लाह कराईंदासीं। हिते बीठल जेके राज्यनि जा चङा मिस्टर जंगली डोरीकोट या ऐं आसपास के इलाइक़े जा सभु आहिनि, मुंहिंजा भाइरो मुंहिंजा बुज़ुर्गो मुंहिंजा दोस्तो साथियो, अस्सलाम वालेकुम। सभु ॻाल्हियूं ॿुधायूं इंशाअल्लाह ताला। तव्हांजा जेके बि मसइला आहिनि, छो मां सम्झां थी जंगली छटे ज़िले जो आख़िरी होछड़ आहे, त जंगली डिस्ट्रिक्ट खां शुरू थी जंगली बॉर्डर खां जेको दरावत प्रेम का थी उत्तराखंड जो लॻे छटे ज़िले जो दंगा, हितां वरी वञी केटी बंदि लॻे थो जेको समुंड आहे, हुन खां पोइ बाद में इंडिया थो अचे, समुंड आहे पंहिंजे पाकिस्तान जो सो बाद में इंडिया थो अचे। असीं सम्झूं था त हिन इलाइक़े में कमनि जी इलाही ज़रूरत आहे, अशद ज़रूरत आहे। मुंहिंजे वालिद साहिब ते एजाज़ अली शाह शिराज़ी, मुंहिंजे वालिद साहिब जी ज़िंदगी पंहिंजे ज़िले जे माण्हुनि जी ख़िदमत कई, 85 खां वठी मुंहिंजो PMP थियो, अल्लाह जी महिरबानी सां मुंहिंजे वालिद साहिब इलेक्शन कोन हाराई, 2018 ताईं मुंहिंजो पीउ 9 दफ़ा MP हो, पर हू माण्हुनि जी आवाम जी ख़िदमत कंदो, पंहिंजी इबादत जी ख़िदमत कंदो, पंहिंजे माण्हू ग़रीब मिस्किन माण्हू पंहिंजो बि सम्झंदो। पर आउं सम्झां थो पंहिंजे वालिद सां गॾु हूंदो, पर नंढिड़ो कमु के ग़रीब मिस्किन जो कमु नंढिड़ो हुजे, चाहे वॾे माण्हू जो वॾो कमु छो न हुजे, पर नंढे कम खे पूरी अहमियत ॾींदो जेतिरी वॾे माण्हू वॾे कम खे अहमियत ॾींदो। असीं बि हुनजी औलाद आहियूं, इंशाअल्लाह ताला पंहिंजे वालिद जे नक्शे क़दम ते हली करे कमकार जेके रहियल ख़िदमत कंदासीं, पंहिंजे वालिद साहिब जे नक्शे क़दम ते हली। काशिफ जी ॻाल्हि कई त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह कमु कया आहिनि, जेके थी सघनि कमु कया आहिनि। माण्हुनि जो मेन मसइलो आहे रोज़गार जो मसइलो आहे, ऐं तव्हांजे हिन इलाइक़े जो मेन मसइलो आहे दरावत डैम ठहियो आहे, उन खां पोइ वार ठहिया आहिनि, शाखूं ठहियूं, जंहिंमें 25,000 ज़मीन दरावत डैम खां पोइ इलाइक़े जे माण्हुनि खे आबाद करण लाइ पाणी ॾियणो आहे, पर अनफॉर्चुनेटली उहो डैम भरियो कोन हुओ। पर आउं सम्झां थो जीअं हींअर असांजो एजुकेशन मिनिस्टर जाम खनि छो था पोइ तमामु महिनत आहे, तमामु महिनत करे थो, हुन सां असां ॻाल्हाईंदासीं, हुन जी ज़हन में बि आया कोशिशि कंदासीं जेको दरावत डैम 8 सालनि कंप्लीट थियण खां पोइ 2015 में छाण सही कंप्लीट थियो, जेको हींअर 2022 में डैम लेवल ते आयो, पाणी लेवल ते। पर शाखूं जेकी लाइनिंग थी आहे, पाणी छाजे करे थोरी छॾियो वियो, हुन ते कमु कंदासीं, कोशिशि कंदासीं शाखूं खे अहिड़े तरीक़े सां सिस्टम हुजे जेके माण्हू आबाद कनि, उठाइण खे ज़मीन खे पाणी मिले। ऐं मुंहिंजी पंहिंजी बि इहा कोशिशि हूंदी, तव्हांखे हुन इलाइक़े ख़बर आहे हमेशह मां असेंबली फ्लोर ते कोस्तान जी माण्हुनि जी ॻाल्हि कई आहे, पंहिंजे कोस्टल बेल्ट जी समुंडी बेल्ट करण जी ॻाल्हि कई आहे। त असांजे ज़िले में ॻोठनि, पर ॻोठनि जा रेगुलर आहिनि, ॻोठ पका कोन कया आहिनि, पर असेंबली फ्लोर त मूं ॻोठनि जो रेज़ोल्यूशन पास करायो हो, जंहिंमें 750 ज़िले जा ॻोठ कोस्तान जा नाला लिखी मोकिलिया, जल्दी हुजे, जुगशाही हुजे, जिरतो हुजे, उंदर हुजे, जेके कोस्तान जा ॻोठ हुआ 750 ॻोठनि जा नाला लिखी असां असेंबली फ्लोर तां पास करायो। पोइ हींअर असांजी लास्ट टाइम चेयरमैन साहिब बिलावल भुट्टो नज़र साहिब सां मुलाक़ात थी, त मूं चेयरमैन साहिब खे चयो, चेयरमैन साहिब असांजे मेन विलेज जी माण्हुनि जी ज़रूरत आहे, ॻोठनि खे पको कयो वञे, पको थी सनत मिलनि, सनतुनि ते माण्हू लोन खणी सघनि, माण्हुनि खे सरकार थी मिले। हींअर त पंहिंजे ॻोठनि सुभाणे कंहिंखे ज़मीनूं अलाट थी मिलनि, फेडरल गवर्नमेंट जी लिखे थी, सिंध गवर्नमेंट खे डिस्ट्रिक्ट में ज़मीन ॾियो, खाते में त सरकारी ॾिसे थी, ईअं न आहे न ॻोठ ठाहिया पिया आहिनि, कब्रिस्तान ठाहिया पिया आहिनि। चेयरमैन साहिब CM साहिब खे चयो त तव्हां जल्दी ने कोशिशि कयो, हे ॻोठ जेके असेंबली पास कयो आहे जल्दी रेगुलर
इंशाअल्लाह ताला उन जे कम ने भी ओप कराइण जा कम हमारे पानी मसलो हमारे रोजगार रोड जो मसलो स्कूलों बंद पे वो ठाराइण जा घणी कुछ मुझे वालिद साहब पर क्यों बात नहीं चीज की जरूरत है पर जेके इन इलाके जे माण्हू जेकी भी जरूरत है इंशाअल्लाह ताला असांजे चेयरमैन बिलावल भुट्टी ज़रदारी साहब जी भी कोशिशि आहे वो पंहिंजे सूबे खे या पंहिंजे मुल्क पाकिस्तान लाइ कम कयूं पर हींअर बरसाति जे करे ॾाढो माण्हुनि जो नुक़सानु थियो ॿ टे ॾींहं पहिरियों असां दरावत डैम ते बि आया हुआसीं उनजी गवर्नमेंट कमु करे पई पर जेको वसाइल मसइला हलाइनि पर एतिरियूं चीज़ूं न आहिनि जेतिरी गवर्नमेंट करे सघे ॾिसो असांजे गवर्नमेंट कोन पई चाहे अयूब सर जी महिरबानी जेका त काशी ॻाल्हि बि राजन खे इज़त ॾिनई मूं हुनजी तारीफ़ कई मुलाक़ात आहे पर तारीफ़ हूंदी आहे मदद कंदो आहे सुठी ॻाल्हि आहे हमेशह हीअं न आहे त जेको माण्हू हिकिड़ो हटी वियो त ॻाल्हि ख़तमु थी इहो न इज़त ॾियणो अलाह जी ताक़त माण्हू आउं पंहिंजी ॻाल्हि कंदो आहियां त बसि सिंध में MP आहिनि तक़रीबन 170-180 MP आहिनि त सिंध में 6 करोड़ माण्हू जॉब रहनि था जे बल्कियात लिस्ट में चेयरमैन मेंबर ई थींदा पर डिस्ट्रिक्ट में घणा मेंबर थींदा वधि में त असांजा 2-250 थींदा मेंबर काउंसलर चेयरमैन वाइस चेयरमैन पर ठिठे ज़रिए में 10 लख जी पॉपुलेशन आहे ॿिया माण्हू मदद करे सघे थो चेयरमैन मां सम्झां थो त चेयरमैन जे वजह चेयरमैन खे यूनियन काउंसिल में किस्त मिले थी 4 लाख 5 लाख रुपया शायदि मिले थी उन सैलरीज़ वञे थी पघार वञे थी थोरो घणो फंड हुजे यूनियन वॾी हूंदी आहे असां पाण MP ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे त बाबा CM साहिब खे चूंडो आहे इलाइक़े में हीअ चीज़ जी ज़रूरत आहे हीअ चीज़ ज़रूरत आहे चेयरमैन कमु कंदा इंशाअल्लाह असां खां बि जेको थी सघियो असां पंहिंजे ज़िले जे पंहिंजे हक़े जे माण्हुनि जी ख़िदमत कंदासीं इंशाअल्लाह आऊं अगरि तकलीफ़ करे आपको जो काम करे हलूं था पाण ते हुन राज्य खे जाई पाण राज्य खे हुते था ॾेई वरी बि भाउ जो सभिनी राज्य जो घुराए थो रस्तो न आहे माना तक़रीबन 2.5 पाणी नज़र न आहे महिरबानी कई इलेक्शन असां कोठाणा कुझु ॻाल्हि कया त भई सभई मिली जुली उमेदवार ॿिया तकलीफ़ पाण खे न थी तकरीबन 3-4 कमु बालाजी गुरबत जोरण अक्सर जेका छोड़नि तकरीबन 1000-1200 छोड़नि ऐं पोइ घटी सर्दी थो भई ठीकु आहे 8 हनीफ बि हो शेराज़ बि बेदमा बि हो साइदास बि हो अकेलो ऐं पहिरियां बिछी ॿुधाइण असां छोड़ो पार्टी खे सुम्हूं न सुठी ॻाल्हि आहे असां ज़िंदगी सॼी पार्टी खे ॾिनी अॼु असां लाइ बिरादर कोन्हे पर बिरादर खे ज़ोर सां दॿा जे करे ॿुधाइण बिरादर कोन छॾी सघंदा माना असांजो गॾु आहे चटी वारा पोइ 5 कलाकनि खां पोइ पहुचा बिरादर जो उन खां पोइ ॿुधो भाई पंहिंजे वॾे जॻह रेल चढ़ी वञे साईं घुरायो अभी केड़ी महफिल में बैठा होया असी भी होया सी इहो सदखणी असी भी होया सी इहो सदखणी असी कीअं जियासी इहो सदखणी असी कीअं जियासी इहो सदखणी